इशूज़ में भलीकार आऊं आहियां सुभान कोसो। नाज़रीन, कराची जी जेके सिंधी वसंदियूं आहिनि उन्हनि में अनेक मसइला आहिनि। रुगो स्कीम 33 में 40 खां वधीक जेके सिंधी वसंदियूं आहिनि उन्हनि जो अगरि पाण रुख कंदासीं, जाइज़ो वठंदासीं त रोड रस्ता मुकमल तौर ते तबाह आहिनि। पाणी जेको उतां ई K4 जो जेके मेन लाइन आहे उतां सचल वारे इलाइक़े मां क्रॉस करे थी, पर उते शदीद पाणी जी खोट आहे। लीगल जेके कनेक्शन आहिनि माण्हुनि खे उहे नथा ॾिना वञनि। बिजली जी लोड शेडिंग सिंधी वसंद जे मुक़दर में आहे। उन सां गॾोगॾु तमामु जेका ख़तरनाक सूरत हाल आहे उहा इहा आहे त उते मंशिया जो जेको विकिरो आहे उहो ज़ोरो शोर सां जारी आहे। अमन अमान जी सूरत हाल बहितर न आहे। सिंध जे माण्हुनि पाकिस्तान पीपल्स पार्टी जे चूंडियल नुमाइंदनि खे उते वोट ॾिनो, उन्हनि जी सरकार आहे, पर छो आख़िर हू पंहिंजे माण्हुनि जी मालिकी नथा कनि? छो उतां जा माण्हू अज़ाब वारी ज़िंदगी गुज़ारण ते मजबूर आहिनि? इन सॼे मामले ते अॼु जे प्रोग्राम में ॻाल्हि ॿोल कबी। असांखे स्टूडियो में जॉइन कयो आहे मेहदी बलोच साहिबु आहिनि, असांजा रिपोर्टर आहिनि, ऐं उन सां गॾोगॾु ख़ैरमंद मक्सी साहिबु आहिनि, तरक़ी पसंद पार्टी जा मर्कज़ी अॻुवान आहिनि, उन्हनि असांखे स्टूडियो में जॉइन कयो आहे। उन सां गॾोगॾु हमाद भुट्टो साहिबु आहिनि, जमायत इस्लामी जा अॻुवान आहिनि, उन्हनि असांखे वीडियो लिंक ते जॉइन कयो आहे। कुझु देरि में राशिद ख़ासकेली साहिबु आहिनि, सफ़ूरा जा टाउन चेयरमैन आहिनि, उहे असांखे जॉइन कंदा। तव्हां सभिनी दोस्तनि जी महिरबानी। अच्छा मेहदी साहिबु, ही तमामु हिकिड़ो वॾो जेको आहे त कराची जे इलाइक़नि में सिंधी वसंदियूं आहिनि, उहे मलीर वारे इलाइक़े में मौजूदु आहिनि, उनखां अलावा हदीद वारे पासे, ऐं ख़ासि तौर ते स्कीम 33 में 40 खां वधीक जेके सिंधी वसंदियूं आहिनि, हालति उन्हनि जी तमामु घणी ख़राबु आहे। छा इन्हनि जेके टाउन्स आहिनि, MPMNAs, उनखे फंड्स नथा मिलनि या को ॿियो मामिलो आहे? सुभान भाउ, वॾी महिरबानी। सभ खां पहिरियां जेकॾहिं ॻाल्हि कजे त रिसेंटली मेयर कराची बि इहो चयो त 12 लख रुपया फ़ी UC चेयरमैन खे मिलंदा आहिनि। उन सां गॾोगॾु OZT शेयर उन्हनि खे अलॻि मिलंदो आहे। जेकॾहिं ॻाल्हि कजे सफ़ूरा टाउन जी, सोराब ॻोठ टाउन जी, ऐं मलीर टाउन मां जेके मलीर जे हिसे में लॻनि थियूं पहलवान ॻोठ, ऐं उन सां गॾु जेको सफ़ूरा टाउन जे भरिसां ई जेको राशिदी ॻोठ आहे, अॻिते हलिया वञो अयूब ॻोठ, लासी ॻोठ, अब्दुल्ला शाह गाज़ी ॻोठ, सचल ॻोठ, मखदूम बिलावल, शाह इनायत जेको आहे ॻोठ, ऐं हिते जेके मुख़्तलिफ़ सोसाइटियूं आहिनि, ऐं इन्हनि में हिकु तमामु जेको आहे उहो बुरो हाल आहे। उन में जेकॾहिं ॻाल्हि कजे त उते पाणी जी आए ॾींहुं जॾहिं बि किलत थींदी आहे, जॾहिं बि धाबे जी पंपिंग स्टेशन ते पाणी जी खोट ईंदी आहे या उते को मरमती कमु थींदो आहे, त सभ खां पहिरियां जेके पाणी जी शॉर्टेज ईंदी आहे उहा इन्हनि सिंधी वसंदनि में ईंदी आहे। ऐं जेकॾहिं इहा थी वई पाणी जी शॉर्टेज, जेकॾहिं ॿी ॻाल्हि ते अचे त उतां जा जेके रोड आहिनि, तव्हां ॾिसंदव त मौसमियात खां वेंदो तव्हांखे जेको रोड उहो सचल ॻोठ वारो वञे थो, सुपारको रोड वञी उहो सचल मोड़ ताईं हाईवे ताईं लॻे थो। इन सॼे जे सॼे रोड जी ख़राबु सूरत हाल आहे। इन ते को ॾिसण वारो न आहे। ऐं इन सां जेकॾहिं ॻाल्हि कजे अॻियां जंहिंखे किरण हॉस्पिटल रोड जे नाले सां सॼो वेंदा, उते बि ड्रेनेज जो हिकिड़ो वॾो निज़ाम ख़राबु आहे। उन ते बि KTN न्यूज़ ते असां इन ते डॉक्यूमेंट्रीज़ ठाहियूं ऐं उतां जे रवासियुनि सां ॻाल्हि ॿोल कईसीं, त उहो जेको किरण हॉस्पिटल वारो रोड आहे इहो बि वञी हाईवे ते थो लॻे। इहो सॼो रोड ॿिन्ही पासे खां ख़राबु आहे। ऐं जेकॾहिं अञा परियां अचिजे अब्दुल्ला शाह गाज़ी ॻोठ वारो रोड, त उहो रोड बि टुटल ऐं भॻल आहे। ऐं जेकॾहिं ॻाल्हि कजे पहलवान ॻोठ खां सफ़ूरा तरफ़ वेंदड़ जेको रोड आहे, उन रोड ते त 5-5 फुटनि जा खॾा पियल आहिनि। हाणे इहा थी वई मजमूई सूरत हाल सिर्फ़ु इन्हनि जी जेके रोड रस्ता आहिनि। जेकॾहिं अंदरि सिंधी वसंदनि में हलिया वञूं त उते उन्हनि जा जेके मेन घिटियूं आहिनि, जेके नंढियूं नंढियूं घिटियूं ऐं सन्हियूं घिटियूं आहिनि, उते इंक्रोचमेंट जो त अलॻि मसइलो आहे ई आहे। इन्हनि टाउन सां रिलेटेड जेके उन्हनि जो कमु आहे, उहे टाउन जा अमलदार उते ख़बर न आहे त छो उते कमु न पिया कनि। पर उन सां गॾोगॾु गटरनि जो रिसेंटली तव्हां ॾिठो त गुलशन इक़बाल वटि हिकिड़ो गुलशन इक़बाल टाउन जे वेझो हिकिड़ो हादसो पेश आयो। इन बावजूदि तव्हां ॾिसंदो सिंधी वसंदनि में बि अलाए केतिरा अहिड़ा गटर आहिनि जिन खे उते टायर रखी था छॾनि माण्हू एहतियातनि तौरु। उते बि जेके हिननि जी अदम दिलचस्पी आहे उतां जे अमलदारनि जी, उहा वाज़े नज़र थी अचे। इहे सिर्फ़ु इंफ्रास्ट्रक्चर ऐं इन जूं ॻाल्हियूं थी वियूं। जेकॾहिं ॻाल्हि कजे क्लिक प्रोजेक्ट आहे, सॼे कराची में क्लिक तरफ़ां कमु थियनि पिया, पर
बदकिस्मती सां सिंधी वसंतनि में को हिकिड़ो प्रोजेक्ट रिसेंटली असां कोन ॾिठो आहे त उते अची कंहिं क्लिक जे प्रोग्राम पूरो थियो हुजे ऐं उते कंहिं अची इफ़्तिताह कयो हुजे वज़ीर हुजे या उतां टाउन चेयरमैन या मेयर कराची हुजे। ऐं उनखां पोइ जेकॾहिं ॻाल्हि कजे इहे थी वई सिर्फ़ु इंफ्रास्ट्रक्चर ऐं इन्हनि जूं ॻाल्हियूं, उते वॾी ख़राबु सूरत हाल आहे जेकी उहा आहे बिजली जी। बिजली जेकी आहे सिंधी वसंतनि में कची आबादीज़ में 12 खां 18 कलाक जी लोड शेडिंग आहे ऐं उन लोड शेडिंग सबबि जेके उतां जा रहवासी आहिनि उहे शदीद अज़ाब में था गुज़ारनि। कराची जूं 246 जेके यूसियूं आहिनि उन्हनि में घणे माना वॾी तादाद में सिंधी वसंदियूं आहिनि ऐं उहे सिंधी वसंदियूं ई नज़र अंदाज़ आहिनि। हाणे त 1 लख रुपयो एक्स्ट्रा जेको आहे फ़ी यूसी चेयरमैन खे जेके ऑलरेडी पैसा मिलनि पिया उनखां अलावा बि मेयर कराची तरफ़ां KMC तरफ़ां उन्हनि खे 1-1 लख रुपयो एक्स्ट्रा ॾिनो वियो आहे त तव्हां इहो स्पेशली गटरनि जा जिते जिते ढकण न आहिनि उते ढकण हणो। पर जेकॾहिं ॾिसो त भिटाई आबाद आहे, भिटाई आबाद सचल ॻोठ गाज़ी ॻोठ इन्हनि सभिनी में हिकु पाणी जी ख़राबु सूरत हाल ऐं उनखां पोइ इहे इंफ्रास्ट्रक्चर उते जेको आहे उहो तमामु घणो ख़राबु आहे। हिन महिल बल्दियाती निज़ाम जेको 2-2.5-3 साल गुज़ारण ते आहिनि, हिननि जो टेन्योर पूरो थियण वारो आहे पर हिन महिल ताईं का ख़ासि रिज़ल्ट न आहे। ॿियो उते नौजवान तबिको आइस ऐं हीरोन ऐं मुख़्तलिफ़ जेके मंशियात आहिनि उन में मुब्तला आहे ऐं ख़ासि करे उतां जो उहो तबिको घिटनि चौराहनि ते हीरोनी जेके आहिनि उहे उन सिंधी वसंतनि में जेको आहे सरेआम नशो कनि था ऐं ॿार जेके आहिनि उन्हनि खे ॾिसनि था त उन्हनि ते इहो कहिड़ो असरु पवंदो। उनखां अलावा बदअमनी जी जेकी सूरत हाल आहे उन में रिसेंटली हिकिड़े वॾे शाइर खां वॾी तादाद में पैसा फुरिया विया। उनखां पोइ जी 2 चकर त अहिड़े ई तरीक़े सां सुभाणे भाउ हिकिड़ो मंसी साहिबु हुयो, उन जे नौजवान पुट खे बेदर्दी सां जेके आहिनि उते अची करे फुर जे लिहाज़ खां उनखे क़तल करे हलिया विया। न रुॻो इहे 2 वॾा वाक़िया पर इन खां अलावा आए ॾींहुं कॾहिं मोबाइल स्नैचिंग कॾहिं मोटरसाइकिल स्नैचिंग। हिकिड़ो उते जज साहिबु आहे उन इलाइक़े में रहंदो आहे, उन इहो पंहिंजो नालो न खणण जे शर्त ते इहा शइ ॿुधाई त उनखां बि इहा फुर थी वई आहे उते। त हाणे ॾिसो उते जेके ख़ासि करे सिंधी वसंदियूं आहिनि इहे साॻा मसइला कॾहिं PCHS में क्लिफ्टन जे इलाइक़नि में नॉर्थ नाज़माबाद में ऐं उन वॾा वॾा जेके इलाइक़ा आहिनि सुठा इलाइक़ा उते छो नथा थियनि इहे मसइला। ऐं उते जेको आहे क्लिक जा प्रोजेक्ट इनॉग्रेट कया पिया वञनि। मोहम्मद अली सोसाइटी में क्लिक जो प्रोजेक्ट थिए थो जेको आहे 1.5 किलोमीटर जो रोड ठही थो वञे। इहे सिंधी वसंदियूं ख़बर न आहे छाजे करे नज़र अंदाज़ आहिनि, बसि इहो ई आहे। सुभाणे सिंधी वसंदियूं नज़र अंदाज़ आहिनि। ख़ैर सां मां तव्हां ॾे ईंदुसि, तव्हां जेको आहे त मेहदी जी गुफ़्तगू ॿुधी, मेहदी तफ़सीलनि सॼो ॿुधायो त छा सूरत हाल आहे उते, छो भला आख़िर सिंध जे माण्हुनि खे ईअं मंशियात जे हवाले करे छॾियो आहे? छा पुलिस जी लापरवाही आहे, अदम दिलचस्पी आहे, मामिलो आहे छा? ख़ैर साहब जी मां सम्झां थो त सरफ सफ़ूरा न पर सॼी कराची जी जेकी हो गगर फाटक खां वेंदे हब चौकी ताईं जेकी बि आबादियूं सिंधी आबादियूं आहिनि उन्हनि सभिनी सिंधी आबादियुनि सां अहिड़ी सूरत हाल आहे जिते मंशात हले थी, जिते बदअमनी आहे ऐं साॻे वक़्तु उन सॼे गंदगी ऐं कचिरे जो जहिड़ो मर्कज़ जेको आहे सिंधी आबादियुनि खे बनायो वियो आहे। का बि सफ़ाई कोन्हे, जेको बि पैसो अचे थो ही करप्शन जो हिकिड़ो ॼणो नओं सबबु को बि ऐलान थिए थो, का बि मसइले जे लाइ यूनियन काउंसिल खे पैसा मिलनि था पर 1 रुपए बि ख़र्चु नथो थिए। तव्हां सम्झो था त गुलशन हदीद जेको माना हिकिड़ो वॾो इलाइक़ो आहे, सोभर इलाइक़ो आहे, उहो सॼा रोड पटिजी विया आहिनि, रोड पटिजी विया आहिनि ऐं साॻे वक़्तु उन हद ते पाणी कोन्हे को पीअण जे लाइ। ही साल तक़रीबन थियण वारो आहे, उते कोड़ो जर जो पाणी पी माण्हू जेको आहे जिया पोइ पर माण्हू बीमारियुनि जे वर चढ़ी विया आहिनि। को बि माना अहिड़ो कमु कोन्हे। साॻे वक़्तु पिपरी आहे, गुलशन हदीद आहे, अब्दुल्ला ॻोठ आहे, रज़ाकाबाद आहे, तव्हां सॼी आबादियूं जेके सिंधी वॾियूं वॾियूं आबादियूं आहिनि उन सभिनी आबादियुनि जी अहिड़ी किने सूरत हाल कई आहे। ॿिए तरफ़ पुलिस सरफ़ ट्रैफिक पुलिस खां वेंदे ऐं पुलिस ताईं बेबदअमनीअ जो हिकिड़ो ॼणो मर्कज़ बनायो आहे। ट्रैफिक सिपाही गाॾियूं झले रोड ब्लॉक करे बीठा आहिनि त पुलिस जेको आहे उहा कंहिं नौजवाननि खे पकिड़े ऐं हाफ फ्राई करे ऐं अमन अमान जो मसइलो पंहिंजी जाइ ते साॻियो मौजूदु आहे। साॻे वक़्तु माण्हुनि जे घरनि में फुरूं थियनि थियूं। राति जो गुलशन हदीद मां को बि माण्हू घर खां लिखियो पढ़ियो माण्हू ॿाहिरि 9 वॻे खां पोइ नथो निकिरे त कंहिंजे वर न चढ़ी वञो, मोबाइलियूं फुर थियनि थियूं, लेडीस को फुर थिए थी। त इन सबब जे करे मां सम्झां थो सॼी कराची जी सूरत हाल सिंधी आबादियुनि जहिड़ी आहे ऐं साॻे वक़्तु न असांखे वोट जे लाइ को माना असांखे तौर तरीक़ो ॾिनो थो वञे, न असांजी हिन यूनियन काउंसिलनि ते को
ख़र्च कयो थो वञे। हिन जे करे ही सॼी जेकी सूरत हाल सिर्फ़ु माना सिंधी आबादियुनि सां अक्सरियत जेको आहे उहा आहे। जीअं भाईजान ॿुधायो त जेके बि हिते सोबर इलाइक़ा आहिनि उन्हनि में त कुझु बि कोन्हे को, उते जेको आहे ख़र्च बि थिए थो त पोइ छो चकरा ॻोठ ॿिया इलाइक़ा जेके बि सिंधी आबादियूं उन जे ओसे पासे में ॿियूं आबादियूं आहिनि, पठाणनि जूं आबादियूं आहिनि, उर्दू स्पीकिंग जूं आबादियूं आहिनि, उहे सभु सेटअप में आहिनि। पर सिर्फ़ु ई सिर्फ़ु जेका उहा सिंधी आबादी उहा कचिरे गंद जो माना सबबु बणिजी वई आहे। ठीकु आहे, ख़ैरमन साहब पंहिंजी गुफ़्तगू सिलसिलो जारी आहे। राशिद ख़ासकेली साहब आहिनि सफ़ूर जा टाउन चेयरमैन, उन्हनि असांखे जॉइन कयो। वॾी महिरबानी ख़ासकेली साहब, तव्हां पंहिंजो क़ीमती वक़्तु ॾिनो आहे। ख़ासि करे तव्हां गुफ़्तगू ॿुधी ख़ैरमन बख्शी साहब जी, उहे चवनि था त भई सिंधी जेके आबादियुनि खे नज़रअंदाज़ कयो पियो, सिंध जे माण्हुनि तव्हांखे पीपुल्स पार्टी खे वोट ॾिना आहिनि ऐं ख़ासि तौरु तव्हांजे जेका टाउन आहे उते बि तमामु अनेक मसइला आहिनि। इहे मसइला असीं माण्हुनि जा आख़िर हल छो नथा कयो? महिरबानी साईं, अस्सलाम वालेकुम। सिंधी आबादी कचरे जो ढेर लॻी पियो आहिनि, ईअं कोन्हे। तव्हां मुंहिंजे टाउन में अचो, सचल ॻोठ खणी ॾिसो, सचल बाक़ाइदा डेवलप थी वियो आहे कंप्लीट। ठीकु आहे सर। पहिरियां हिनखे असां स्कीम ॾिनी जेको 30 करोड़ रुपए जी, उन खां पोइ रिवाइज़ करे 55 करोड़ ते हली वई। हाणे सचल जी का गली कोन थी बचे जंहिंमें सेवरेज पाणी ऐं हिन सां गॾु जेको आहे पेवर न थियल हुजे। हिकु शइ इहा। ॿियो सचल जे ॿाहिरां, स्कूल जे ॿाहिरां, सचल मेन रोड तव्हां वठंदव स्कूलनि जे ॿाहिरां, त उते जेको आहे सो इहो हूंदो हो कचिरो, त उनखे बि असां कंप्लीट जेको आहे सो ग्रीन बेल्ट करे छॾियो आहे ऐं एतिरो ख़ूबसूरत ठाहियो आहे, तव्हां अची पाण विज़िट करियो। बाक़ी ईअं आहे थोरो घणो कंप्लेंट्स आहिनि, भला इहो बि असां कयो आहे सिंधी आबादियुनि में, जेकॾहिं कयो आहे त पाकिस्तान पीपल्स पार्टी ई कयो आहे, उन खां अलावा केरु नाहे कयो। हाणे तव्हां मुंहिंजे टाउन में ईंदव, तव्हांखे का डिस्पेंसरी कोन मिलंदी, तव्हांखे को स्कूल कोन मिलंदो जेको DMC जे तरफ़ां हले। छो त DMC असां वटि करे रही कोन्हे का, नेर असांजो कॾहिं रहियो कोन्हे को। उन दौर में असांजी सिंधी आबादियुनि खे एॾो नज़रअंदाज़ कयो वियो, उन जी निस्बत जेके कम थिया आहिनि हाणे TMC जे अचण सां, TMC खे 2-2.5 साल थिया आहिनि, उन अचण सां जेके कम थिया आहिनि उहे बि नोटेबल आहिनि। तव्हां अची विज़िट बि करे सघो था। अच्छा ख़ासकर साहब, ही मेन जेको तव्हांजो यूनिवर्सिटी रोड आहे उते ठीकु आहे कमु हले पियो, उन सां गॾोगॾु जॾहिं बरसातूं थियनि थियूं, केतिरनि ॾींहंनि ताईं पाणी बीठल रहे थो, अक्सर माण्हू इहे शिकायतूं कंदा रहनि था। उते जेको मुतबादिल को आख़िर उन मामले खे हल छो नथा कयो त माण्हू खे आसानी थी सघे? तमामु इहा जेको आहे त मसरूफ़ तरीन रोड आहे इहा। अच्छा साईं, मां तव्हांखे ॿुधायां उते BRT जो कमु हले थो पियो। हाणे इहो कंप्लीट थियण सां ई तमामु इहो यूनिवर्सिटी रोड पंहिंजो क्लियर थींदो। बाक़ी बरसातुनि जो मसइले जे हवाले सां मां तव्हांखे ॿुधायां त असांजो जेको सफूरा ब्लॉक थियो हुयो, उन ते फौरी असां कंप्लेन कंदे वाटर सेवरेज खे, मेयर साहब खे, मिनिस्टर साहब खे कंप्लेन कईसीं। फौरी हुन ते इक़दाम थिया, जंहिंमें तक़रीबन 11 जॉइंट 54 इंच जा को 95 पाइप चेंज थिया आहिनि। ठीकु, उहे पाइप चेंज थियण सां तमामु पाणी बि क्लियर थियो, उहा सेवरेज लाइन सॼी क्लियर थी चुकी आहे। ठीकु आहे, राशिद साहब तव्हां सां गॾु रहो, पंहिंजी गुफ़्तगू सिलसिलो जारी आहे। अच्छा, हमासा मां तव्हां ॾींदुसि, तव्हां राशिद साहब जी गुफ़्तगू ॿुधी राशिद साहब चवनि था त भई सफूरा जो टाउन अची ॾिसी वठो, उते ग्रीन बेल्ट समेत तमामु मसइला जेके आहिनि हल कराए छॾिया आहिनि ऐं सफ़ाई सुथराई जो निज़ाम बहितर आहे। छा चवंदो साईं तव्हां? बिस्मिल्लाह रहमान रहीम। साईं राशिद साहब असांजो दोस्त आहे, भाउ आहे, महिरबानी आहे असांजो। हाणे जेकॾहिं ईअं आहे त पोइ मुंहिंजे ख़्याल में त हे हिकिड़ो प्रोग्राम पाण खे इन जिते साईं ॿुधाए थो उन रोड ते रखूं ऐं सभु दोस्त उते जमा थियूं ऐं इनशाला एॾी बहितरीनु सूरत हाल मिलंदी, असां बि राशिद साहब खे ऐं सभिनी दोस्तनि खे हार पाराईंदासीं इनशाला। असल में ॾिसो ॻाल्हि इहा आहे त साईं जंहिं सचल वारे जी ॻाल्हि कई 30 करोड़ ऐं उन खां पोइ 55 करोड़ मेगा कराची जेको आहे उनजो इहो प्रोजेक्ट आहे। 2022 में इहो प्रोजेक्ट शुरू थियो हुयो ऐं हिन महिल ताईं इहो प्रोजेक्ट कंप्लीट न थियो आहे। इन प्रोजेक्ट जो एस्टिमेट छा आहे, इन प्रोजेक्ट जे अंदरि कहिड़ो कमु थियणो हुयो, 55 करोड़ जे अंदरि कहिड़ो कमु थियो आहे, पेविंग ब्लॉक्स लॻाइनि गिटिन में ऐं कुझु जाइनि ते रोड ते, ठीकु आहे, जेको हिन वक़्तु बि इनकम्पलीट आहे। ऐं उन खां अलावा उनजी सूरत हाल इहा आहे त साईं बि उतां ई गुज़रंदो आहे, मां बि उतां ई गुज़रंदो आहे, 2-3 दफ़ा त मुख़्तलिफ़ जाइनि तां अञा रोड कंप्लीट बि न थियो आहे त उहे वेहिजी थो वञे पियो। वरी ॿीहर साईं जन महिनत कंदा आहिनि, उनखे सही कंदा आहिनि। रही ॻाल्हि इहा त जेको मजमूई तौर ते हक़ीक़त आहे सर, उहा ॾिसो मेहदी साहब ऐं ख़ैर मोहम्मद साहब जेको पूरी हिकिड़ी चार्जशीट पेश कई आहे, इहे को के पॉलिटिकल माण्हू न आहिनि, इहे दोस्त उहे आहिनि जेके आम माण्हूअ जी ज़बान सां ॻाल्हाइनि पिया। आम माण्हूअ जी इन वक़्तु इहा ई ज़बान आहे त तबाही ऐं बर्बादी आहे। साईं जन फरमायो त असांखे कॾहिं मेयरशिप न मिली आहे, पहिरियों दफ़ो मिली आहे, बिल्कुलु सही आहे। ऐं इन खां पहिरियों कॾहिं कमु ॾिसो, इहा जेके असांजी सिंधी आबादियूं आहिनि, हिते सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु हिकिड़ो दफ़ो कमु थियो आहे
ऐं उहो थियो आहे जॾहिं जमात इस्लामी जो नेमतुल्ला ख़ान सिटी नाज़िम हुयो, असदुल्ला भुट्टो MNA हुयो, यूनुस बाराई MP हुयो। उन खां पोइ कॾहिं न थियो आहे। अॼु बि जेको सीवरेज उते हले थो पियो, राशिद साहब जो ख़ानदानी माण्हू आहे, साईं जो वालिद साहब बि हिते हूंदो हुयो, उहो बि असां सां गॾु हुयो। त इहो सीवरेज जेको आहे उहो अॼु बि जेको सीवरेज हले थो पियो, सचल कोट, मारवाड़ा, बिलावल ऐं इहे जेका पूरी पट्टी आहे सिंधी वसंदनि जी, इहो उहो सीवरेज आहे जेको जमात इस्लामी विधो आहे। उन खां पोइ साईं जन ॿुधाइनि त कॾहिं हिते कमु थियो आहे। इहो जेको एक्सक्यूज़ आहे पीपल्स पार्टीअ वटि, इहो पहिरियों बि ॾींदा हुआ त बाबा असां वटि छाकाणि मेयर न आहे, असां वटि टाउन न आहे, असां वटि UC न आहे, त पोइ इहो कमु बल्दियात सां। हाणे 2.5 साल थी विया आहिनि, ठीकु आहे। लेकिन इन 2.5 सालनि खां पहिरियों 17 सालनि खां सिंध ते मुसलसल पीपल्स पार्टी जी हुकूमत आहे। बल्दियात जी मिनिस्ट्री कंहिं वटि आहे, जंहिंजे मातहत इहे सभु इदारा हलंदा आहिनि। सिंध सॉलिड वेस्ट कंहिं वटि आहे, वाटर एंड सीवरेज बोर्ड कंहिं वटि आहे, बिल्डिंग कंट्रोल अथॉरिटी कंहिं वटि आहे, सभु सिंध हुकूमत वटि आहे। ऐं 17 सालनि खां ई हाणे जेकॾहिं तव्हां पहिरियों इहे ई डिपार्टमेंट MQM खे इतिहाद करे उनखे ठीके ते ॾेई छॾींदा हुयो त ज़िम्मेदार पोइ बि पीपल्स पार्टी थींदी। त MQM जेका तबाही कई आहे उन में पीपल्स पार्टी बराबरि जी शरीक आहे। छो त पीपल्स पार्टी ऐं MQM हमेशह इतिहादी रहंदा हुया। ऐं कराची पीपल्स पार्टी MQM खे ठीके में ॾेई छॾींदी हुई। बल्दियात जी मिनिस्ट्री उनखे केरु ॾींदो हुयो? असांजा इहे ई दोस्त ॾींदा हुया। उन्हनि खे असांजे मथां मुसलत कंहिं कयो? हिननि असांजे दोस्तनि ई उन मथां असांजे मथां उन्हनि खे बि मुसलत कयो आहे। ऐं उन खां अलावा मां इहो अर्ज़ु कंदुमि त हाणे 2.5 साल माशाल्लाह थी विया आहिनि। सफूरा टाउन जी जेकॾहिं असां ॻाल्हि कयूं त सफूरा टाउन में 20 करोड़ 50 लख रुपए जो कंटीजेंसी जो बजट आहे जेको प्रपोज्ड हुयो बजट में। राशिद साहब मौजूदु आहे? बिल्कुलु ॿुधनि पिया उहे। मेंटेनेंस जो 17.5 करोड़ जो बजट प्रपोज कयो वियो। डेवलपमेंट जो 33.5 करोड़ रुपए जो बजट प्रपोज कयो वियो। जेका गुज़िरियल बारिशुनि में सूरत हाल हुई सफूरा टाउन जे अंदरि मजमूई तौर ते, उन खां वधीक तव्हां मूंखे ॿुधायो कंटीजेंसी कहिड़ी थी सघे थी? उहे पैसा किथे था लॻनि? इन्हनि 2.5 सालनि जे अंदरि हिकिड़ो को टेंडर थियो आहे त मूंखे ॿुधायो वञे, जेकॾहिं मां ग़लति आहे। कोटेशन जे ज़रिए सॼो कमु थो हले पियो। इन करे असुलु मसइलो जेको ग्राउंड ते आहे उहो पंहिंजी जाइ ते मौजूदु आहे। ऐं उहो इहो आहे, सियासी ॻाल्हि पंहिंजी जाइ ते थींदी रहंदी, असां ॿाहिरि ऐं दोस्त ऐं, लेकिन ॾिसो असुल में आवाम सफ़र थो करे, आवाम परेशान आहे। तव्हां चओ था पीपल्स पार्टी कमु छो नथी करे? पीपल्स पार्टी कमु इन करे नथी करे त पीपल्स पार्टी सम्झे थी त उहे आवाम जे वोटनि सां आया ई न आहिनि। राशिद साहब, तव्हां सम्झो था त तव्हां आवाम जे वोटनि सां न आहियो, तंहिंजे करे कमु नथा कयो साईं? सिस्टम जे नतीजे में आया। 17 सालनि खां तव्हां वटि इक़्तिदार आहे। राशिद साहब छा चवंदो साईं? असां आवाम जे वोटनि ते न आया आहियूं, असां खां पहिरियां वारा छा हुआ उन आवाम जे वोटनि ते ईंदा हुया, सवाल मुंहिंजो। ऐं ॿी ॻाल्हि साईं, त ही असां जेको तव्हांखे ॿुधायोसीं त इहो कमु हिन स्कीम में आहे। यानी की मुंहिंजे टाउन चेयरमैन थियण खां पोइ इहे स्कीमूं हिते आंदियूं आहिनि, या इन खां पहिरियां जेको सचले स्कीम आहे उहा बि दौरान इलेक्शन मां गुज़ारिश कई त हिते हालात ख़राब आहिनि, बराए महिरबानी इहा हिकिड़ी मेगा स्कीम असांखे ॾियो। ठीकु सर। ऐं इन सां गॾु मां तव्हांखे ॿुधायां त सिंध गवर्नमेंट हिन ते पंहिंजे असांजे हिन में सफूरा टाउन में जेके कमु कया आहिनि, जेकॾहिं ॻोठ आहिनि, ॻोठ स्कूल आहिनि, तव्हां स्कूल ॾिठा हूंदा सिंध गवर्नमेंट जा आहिनि, कॉलेज ॾिसो असांजी सिंध गवर्नमेंट ॾिनी आहे। इन खां अलावा जेकॾहिं तमामु सिंधी आबादियूं वसंदियूं इहे लीज थियूं आहिनि त उहे बि सिंध गवर्नमेंट कयूं आहिनि। इन खां अलावा साईं चए थो सिर्फ़ु इहो सेवरेज जो कमु, मां त चवां त हर आबादीअ में असांजी अब्दुल्ला शाह गाज़ी ॻोठ हुजे, इन खां पहिरियां बिलावल शाह नूरानी हुजे, सीतानगर कंप्लीट थियो आहे, पेवर सेवरेज वग़ैरह उहो कंप्लीट मॉडल विलेज आहे, ईअं सम्झो असांजो सीता ऐं सचल इहो थी वियो। ऐं हा हिकिड़ी शइ आहे, हिन बरसाति में रोड ख़राब थिया आहिनि, पर उन लाइ बि असां स्कीमूं रखी छॾियूं आहिनि। इनशाला उहे बि फाइनल ते आहियूं, ऐं इहे बि जेके बि रोड असांजा ख़राब थिया आहिनि बरसाति जे दौरान उहे बि असां कंप्लीट कंदासीं। हा हिकिड़ी ॿी शइ थी, जेको हिन बरसातनि में असां डिस्टर्ब थिया हुआसीं, उहे मेन जेके सेवरेज लाइनूं आहिनि उहे संकडाउन थी वियूं, वेझी वयूं। वेझी वञण सां इहो असांखे नुक़सानु थियो त असांखे 2-3 ॾींहं वधीक पइजी विया, रोडनि ते पाणी बीठो हुयो, पर ईअं न हुयो त कमु न पियो हले, कमु हले पियो, कमु लगातार हले पियो। हेॾा मोहम्मद खान ॻोठ वारी साइड खां तक़रीबन को असांजो हितां 9 जैन तां लाइन वेझी वई, उनखे 15 ॾींहंनि जे अंदरि अंदरि असां ॾींहुं राति कमु कराए हिनखे क्लियर कयोसीं। ऐं साईं जेका बजट जी ॻाल्हि करे थो, साईं खे बजट जे हवाले सां टाउन जे बजट जे हवाले सां कोई इल्मु न आहे। साईं मोहसिन असांजो भाउ आहे, दोस्त आहे, पर टाउन जे बजट जे हवाले सां साईं खे इल्मु न आहे त उते बजट असां साईं जेको ॿुधाए पियो 20-22 करोड़ रुपया, 20 करोड़ 50 लख रुपया, ईअं न आहे। 17.5 करोड़ रुपया हुयो, अचो बा तव्हांखे ॾेखारियां थो किथे किथे लॻो आहे।
तव्हां ॿियो छॾियो असांजो सोशल मीडिया पेज खे ई फॉलो करे छॾियो, तॾहिं बि तव्हांजी महिरबानी थींदी, तव्हां हर अपडेट तव्हांखे पई मिलंदी असां। अच्छा साईं, केयर फोर जेका लाइन आहे मेन उहा सचल मां, सचल जा माण्हू अक्सर पाणी जी शिकायतूं कंदा रहंदा। तव्हां CM साहिब खां कुझु साल पहिरियां को 2 लाइनूं बि मंज़ूर करायूं, अञा ताईं उन माण्हू खे कनेक्शन न पिया ॾियो, छा मामिलो आहे साईं? अच्छा सर, उहो जेको 84 जी लाइन मां असां कनेक्शन अप्रूव कराया आहिनि 2, जी उन में वाटर डिपार्टमेंट MD साहब असांखे मिनिस्टर साहब सां गुज़ारिश कई थी, उन असांजी सिफारिश की त सख़्तु ज़रूरत आहे वाकई सचल जहिड़ी आबादी खे, उन सां गॾु अयूब ॻोठ खे, सीता खे, बिलावल खे, त उहा इन सॼी आबादियुनि लाइ असां मंज़ूर कराई थी। त इनशाला उन जी अप्रूवल बि मिली चुकी आहे, वाटर कवरेज वारनि पंहिंजा नोटिसिस बि जारी करे छॾिया हुया। हा, कनेक्शन रहे थो, उहो इनशाला जल्द अनकरीब उहो कंप्लीट थींदो। अच्छा ख़ासकर साहिब, तव्हां ज़ाहिर ॻाल्हि आहे तव्हांजे हुकूमती जमायत सां तालुक़ु आहे, टाउन चेयरमैन बि आहियो। अक्सर सिंधी आबादियुनि में इहे शिकायतूं साम्हूं अचनि थियूं त मंशियात जेको विकिरो आहे उहो अरूज ते आहे। छो साईं तव्हां मथे इंट्रस्ट न आहे, ॻाल्हायो नथा, पुलिस चवण में न आहे, मामिलो छा आहे आख़िर इहे मंशिया जो विकिरो ॾींहों ॾींहुं इन में इज़ाफ़ो थिए पियो? साईं ॻाल्हि इहा आहे त असां वटि जेका कंप्लेन ईंदी आहे, या त ईंदी आहे असां वटि सेवरेज जी, या ईंदी आहे पेवर ब्लॉक जी, या ईंदी आहे वाटर लाइन जी, या सफ़ाई सुथराई जे हवाले सां अहिड़ियूं कंप्लेंट्स मौसूल थींदियूं आहिनि। असांजी कंहिं एप्लीकेशन में इहो न आहे चयो त फलाणी जाइ ते मंशियात हले थी पई ऐं हिते को असां सां सारोकार कयो। का अहिड़ी कंप्लेन आई त फौरी असां कार्रवाई कंदासीं, जिते जेतिरी पहुच हूंदी ओसी ताईं पहुचंदासीं। अच्छा ठीकु आहे, तव्हां सां गॾु। अच्छा खैरमल साहिब, साईं चओ थो तव्हां क़ौम परस्त अॻुवान आहियो, सिंधी माण्हू जी नुमाइंदगी कयो था, दावा कयो था, पोइ ज़ाहिर ॻाल्हि आहे सरकार खे कंप्लेन त कयो न, साईं ॿुधायो त भई हिते मामिलो हले थो, छो नथा कयो कंप्लेन? सम्झा थो त पीपल्स पार्टी जेको किरदारु अदा करे थी उहो सॼो करप्शन जे वर चढ़ी थो वञे। को बि कमु कोन्हे, सदाईं इहो ई आसरो ॾिनो वेंदो आहे त बाबा कमु थींदो, इहो इनशाला असां जेकी लाइन मंज़ूरु कराई इहा थी वेंदी, हीअ रोड मंज़ूरु करायो। पर सॼी कराची जी जेकी कंडीशन्स आहे उहा ॾाढी सूरत हाल ख़राबु आहे। अमन अमान जो मसइलो आहे, मंशियात पुलिस सरेआम हलाए थी। जंहिं हद ते साईं चेयरमैन साहिबु आहे, इन ई हद जे इलाइक़े में मंशियात सरेआम हलंदी आहे, पुलिस जे सरपरस्ती में हलंदी आहे, ऐं उन में पीपल्स पार्टी जा नुमाइंदा उन में शामिलु हूंदा आहिनि। ऐं असांजे हिन सॼी तबाही जो कारण ख़ुदि पीपल्स पार्टी, जीअं तव्हां चयो त हिन जी हुकुमरानी जेका रही आहे मुसलसिल रही आहे, त पोइ एॾी वॾी ख़राबी सिर्फ़ु बरसातुनि जे करे न थी आहे, पर इन खां अवल या पोइ सॼी सूरत हाल जेको ख़राबु आहे। ऐं माना ॻोठनि आबादियूं जेके कचियूं आबादियूं आहिनि, न रोड आहे, न रस्तो आहे, न बिजली आहे, न पाणी आहे, न गैस आहे, हिननि सूरत हाल हथ सां वठी ख़राबु करे उनजो सबबु सॼो करप्शन आहे। ऐं पीपल्स पार्टी करप्शन जे वर चढ़ियल आहे। न ख़ैर मतिलबु हीअ साईं जी ॻाल्हि में हिकिड़ी ॻाल्हि में वज़न था, हीअ जेके सिंधी आबादियूं जेके आबाद थियूं उनखे जेका रियल कानूनी अगरि का हो ॾिनी आहे, लीज़ूं ॾिनियूं आहिनि, उहो त पीपल्स पार्टी ॾिनियूं आहिनि। पोइ ठीकु आहे, किथे मसइला बि पंहिंजा ज़रूरु हूंदा। सर लेज़ू ॾिनियूं अथव त उहा सूरत हाल उन ॻोठनि जी, सचल ॻोठ कॾहिं ठहियो आहे, मारवाड़ा ॻोठ कॾहिं ठहियो आहे, उन मारवाड़ा ॻोठ उन जे पसगरदाई सीता नंगर जेको ठहियलु आहे, इन जी सूरत हाल ॾिसंदो त हिनमहिल वॾा खॾा लॻा पिया आहिनि। ऐं हीअ सबबु माना तव्हां गुलशन इक़बाल जे अंदरि ॾिठो त नंढो मासूम ॿारु गटर में हले वियो, काथे बि को बि कमु ज़ाहिर त कोन थो थिए। अञा माण्हू नंढा मासूम ॿार जेका उहे माना हलिया था वञनि, हिन जे करे हिननि जो कमु को बि कोन्हे को। ऐं न वरी हिननि काथे कमु करायो आहे, बदमनी सां गॾो गॾु मंशात सां गॾो गॾु सॼी जेके इलाइक़ा आहिनि उहे बिजली ॿेट हर हिसाब सां जेका ऊंदहि लॻी पई आहे। सिर्फ़ु इहो आहे त असांखे रुॻो आसरो आहे त बाबा पीपल्स पार्टी कंदी, पर थिए कुझु नथो। अच्छा हमाद साहिबु, तव्हां जेको आहे त साईं जी राशिद साहिब जी गुफ़्तगू जेको तव्हां चयो उन जो जवाबु बि राशिद साहिबु ॾिनो, पर उन सां गॾोगॾु हीअ जेको मंशियात जो विकिरो आहे, कंहिं दौर में लियारी में तमामु वॾो हिकिड़ो गढ़ सम्झो वेंदो, उनखे हाणे सिंधी आबादियुनि तरफ़ इहो रुख़ थियो आहे, छा कंहिंखे ज़िम्मेवार सम्झो था साईं? खां पहिरियों हिकिड़ी ॻाल्हि अर्ज़ु करणु चाहींदुमि। साईं फरमायो त मां जेके फिगर्स पेश कयूं आहिनि उहे ग़लति आहिनि ऐं मूंखे शायदि उन जे बारे में ॼाण न आहे। ॾिसो, मां हीअ जेके फिगर्स तव्हांजे साम्हूं पेश कया थो न, कंटीजेंसी जा 20 करोड़, मेंटेनेंस जा 17 करोड़, डेवलपमेंट, उहो डॉक्यूमेंट आहे जेको बजट मंज़ूर थियण खां जे इजलास में असांजे नुमाइंदनि खे सफूरा टाउन मुहैया कयो। ऐं उन खां पोइ बजट जॾहिं अप्रूव थी वियो त हिन महिल ताईं असांखे बजट जी साईं जन कॉपी ॾियण लाइ बि तयारु न आहिनि। असांजो अपोज़िशन लीडर आहे सिकंदर बलोच साहिबु, उहो बार बार ख़त लिखंदो आहे साईंअ खे। ऐं साईं त जिन करे मां साईं खे दरख़्वास्त कंदुमि त जेकॾहिं मूं वटि फिगर्स ग़लति आहिनि त साईं सही फिगर्स बयानु करे त कंटीजेंसी में हिन वक़्तु घणो आहे। जेकॾहिं तव्हां प्रपोज़ कयो हुयो 20 करोड़, तव्हां 20 करोड़ अप्रूव न कयो, घटि कयो, वधीक कयो। मेंटेनेंस में तव्हां
तव्हां प्रपोज कयो न 17.5 करोड़, त उहे हाणे 17.5 न आहिनि, घटि आहिनि, वधीक आहिनि, तव्हां हुनजी ॿुधायो। ऐं ॿियो असांखे बजट जी कॉपी ॾियो। असां त तव्हां जमहूरी पार्टी जेकॾहिं आयो चवायो था जमहूरी पार्टी, त तव्हां पोज़ीशन खे ॿुधो ऐं असांखे सही फिगर्स ॾियो, त जीअं असां पोइ सही फिगर्स ते तव्हां सां ॻाल्हाईंदासीं जेकॾहिं मुंहिंजूं फिगर्स ग़लति आहिनि। ठीकु आहे। नंबर ॿी ॻाल्हि, साईं जन इहो फरमायो त लाइनूं बारिशुनि जे दौरान वेहिजी वियूं, बिल्कुलु दुरुस्त, बिल्कुलु ठीकु फरमायो साईं। त साईं त उन मुंहिंजी ॻाल्हि जी ताईद कई आहे त बाबा हिन सिंधी इलाइक़नि में 20 साल पहिरियों, 22 साल पहिरियों जेको जमात इस्लामी जे दौर में सीवरेज जो कमु थियो हुयो, उन खां पोइ कमु थियो ई न आहे। पीपल्स पार्टी जा 17 सालनि जो, ॾिसो साईं असांजो दोस्त आहे, साईं सां ज़ाती तौर ते मुंहिंजो कोई मसइलो न आहे। साईं टाउन चेयरमैन आहे, असां साईं जो एतिराम बि कयूं था ऐं साईं सां जेके असांखे रिजर्वेशन्स हुयूं उनजे बावजूदि असां साईं खे दावतूं कंदा आहियूं। मां बि साईं ते हाज़िर थींदुमि, उहो मां ज़ाती मसइलो न आहे। मसइलो इहो आहे त ॾिसो साईं नुमाइंदगी करे थो पाकिस्तान पीपल्स पार्टी जी, बिल्कुलु ऐं मुंहिंजो जेको मुखातिब आहे उहा पाकिस्तान पीपल्स पार्टी आहे जेका 17 सालनि खां सिंध ते हुक्मरान आहे। त हिसाब त 17 सालनि जो थींदो न साईं। त असां 22 साल पहिरियों, 20 साल पहिरियों जेको सीवरेज विधोसीं, ऐं असां मां पूरी गारंटी सां चवां थो त राशिद साहब हले, तव्हां हलो, अॼु बि उहे लाइनूं निकिरंदियूं पुराणियूं, उहो A1 क्वालिटी जो सीवरेज हुयो, ब्रांडेड पठाणनि वारा पाइप असां न विधासीं जेके हाणे पवनि था पिया। ब्रांडेड उहो हुयो, ब्रांडेड कंपनियुनि खां, जेके शेड्यूल कंपनियूं आहिनि। हाणे जेको पेविंग ब्लॉक लॻे थो पियो, तव्हां कोटेशन में, टेंडर में, तव्हांजूं जेके सिंध गवर्नमेंट जूं शेड्यूल कंपनियूं आहिनि, रेट उनजो ॾिनो वेंदो आहे ऐं वता अॾनि थो वेंदा आहिनि, जेको हाणे पेविंग ब्लॉक यूज़ थो थिए। ईअं ई जेके सीवरेज जा पाइप आहिनि, एस्टिमेट में शेड्यूल कंपनियुनि जो रेट हूंदो आहे, पाइप लॻनि था पिया उहे जेके 1100 2000 रुपए में पाइप थो मिले पियो। त साईं जन उहा ई ॻाल्हि फरमाई जेका मां पियो अर्ज़ु कयां, त लाइनूं वेहिजी वियूं। लाइनूं छो वेहिजी वियूं? त तव्हां 20 साल उनखे मेंटेन ई न कयो। 17 सालनि जी हुकूमत त पीपल्स पार्टी जी आहे। इन करे जेको सिंध जो अवाम हिसाब थो घुरे न, ॾिसो पीपल्स पार्टी सिंध जे अंदरि हिन वक़्तु हक़ीक़त इहा आहे, राशिद साहब नाराज़ न थिए, त हिन वक़्तु कंहिं सुठी नज़रुनि सां नथो ॾिसो वञे, कश्मीर खां वठी कराची ताईं। तव्हां सचल ॻोठ में, गाज़ी ॻोठ में, तव्हां किथे बि हलो, तव्हां रेफरेंडम करायो, तव्हां इलेक्शन, जेकॾहिं सिस्टम पार्टी खे माण्हू वरी ॾेई छॾनि था, इलेक्शन थिए न ॾींदा, नथा ॾियनि न सर, नथा ॾियनि। तव्हां सिस्टम मथे हथु खणे, सिस्टम ज़रदारी साहब तो हथु खणे, उन खां पोइ इलेक्शन थिए, उन खां पोइ ॾिसंदासीं त सचल ॻोठ पीपल्स पार्टी खटी सघे थी या नथी खटी सघे। पीपल्स पार्टी सचल ॻोठ बि हाराईंदी, लियारी बि हाराईंदी, पहिरियों बि हाराए चुकी आहे। ठीकु आहे। अच्छा, सिस्टम आहे सर सॼो। ठीकु आहे राशिद साहब, मनशियात जे हवाले सां आख़िरी मां मुख़्तलिफ़ ॻाल्हि कयां, मनशियात बिल्कुलु इंतिहाई सर अहम मसइलो आहे। इहो असांजे नस्लनि जो मसइलो आहे, इहो असांजे घरनि जो, असांजे बचनि जो मसइलो आहे। मनशियात हिकिड़ो ज़हर आहे, कातिल आहे। इन में जेके माण्हू बि मुलविस आहिनि, ऐं जीअं हिते दोस्तनि हुनजी निशानदेही कई आहे त हुकूमती पार्टीअ जे अंदरि उहे माण्हू घिरी विया। मां नथो चवां त पीपल्स पार्टीअ में मनशियात फरोश जी पार्टी आहे, लेकिन उहे मनशियात फरोश पीपल्स पार्टी जे अंदरि घिरी विया आहिनि। उहे पीपल्स पार्टी जे लाइ कमु कनि था पिया, उहे हिननि जे लाइ पोलिंग ते कब्ज़ा था कनि पिया, हिननि खे पोलिंगियूं खटराए था ॾियनि पिया, हिननि जे इलाइक़े जे अंदरि मुख़्तलिफ़ उहे पंहिंजो लाइन अहिड़ी ठाहे था हलनि, उहे लाइन ठाहे करे उहे हिननि जी पार्टीअ में घिरी विया आहिनि। छाकाणि कोई बि माफ़िया बग़ैर हुकूमती सपोर्ट जे कमु नथो करे सघे सर। लैंड माफ़िया हुजे, मनशियात माफ़िया हुजे, पाणीअ जो माफ़िया हुजे, या कोई बि माफ़िया हुजे, उनखे जेसिताईं हुकूमती सपोर्ट न हूंदी उहो कमु नथो करे सघे। इहो कमु पहिरियों MQM कंदी हुई, ऐं MQM जे नतीजे में महाजननि खे उन्हनि तबाह ऐं बर्बाद करे छॾियो, ऐं हाणे उहो कमु असां सिंधियुनि सां थो थिए पियो। ठीकु आहे। अच्छा राशिद साहब, हिकु त साईं जो इहो चयो आहे त पीपल्स पार्टी में मनशियात फरोश घिड़ी आहे, इन में छा चवंदो? उन सां गॾोगॾु सर 20 साल पहिरियां साईं जो दावा आहे त जमात इस्लामी जेके कमु कराया 17 सालनि में तव्हां कुझु बि न कया, छा चवंदो साईं? साईं चयो त गलियुनि में, सिचल ॻोठ जी गलियुनि में सेवरेज लाइनूं जेके पियूं, साईं पंहिंजी पहिरीं पोइ ॻाल्हि में चई हो त सेवरेज लाइनूं जेके पियूं आहिनि उहे जमात इस्लामी विधियूं। मां ॻाल्हि कयां पियो हिन लाइननि जी, जेके 54 इंच जूं वॾियूं लाइनूं आहिनि, जंहिंमां वाटर सेवरेज जो जेको पंहिंजो उन खां सवाइ मां सम्झां थो कोई नथो करे सघे, या करे सघे थी त केतिरी करे सघे थी कराची डेवलपमेंट अथॉरिटी। ऐं ॿी ॻाल्हि साईं, मनशियात जे हवाले सां मां वरी तव्हांखे रिपीट कंदुसि। साईं चए थो त असांखे उहे सपोर्ट कंदा आहिनि, पीपल्स पार्टी खे सपोर्ट कंदा आहिनि। मां थो सम्झां की मनशियात फरोशी असांखे सपोर्ट करण जी ज़रूरत कोन्हे, का ज़रूरत। असां वटि साफ़ सुथरा इज़तदार माण्हू आहिनि,
जेके न्यूट्रल थी करे पाण सोच सम्झ रखंदा आहिनि, पोइ असांखे वोट कंदा आहिनि। ऐं उन खां पहिरियां ईअं सम्झो कंहिं बि आबादीअ में जॾहिं असां इलेक्शन जे दौरान वियासीं त माण्हुनि असांखे पाण इलेक्ट कयो आहे। हाणे साईं थो चए त हेॾा UC3 मां साईं जो हिकिड़ो को काउंसलर न आहे कटियल। हिननि खे असां जमात इस्लामी खे तक़रीबन को असां 1200 ई लीड ते हारायो आहे हितां। त हिननि जो उते एतिरी का वर्त आहे कोन। साईं जहिड़ी ॻाल्हि थो करे भाउ आहे असांजो, पर मां सम्झां थो त का मुनासिब ॻाल्हि न आहे। अच्छा साईं, सिस्टम ते छा पीपुल्स पार्टी वाकई सिस्टम जे ज़ोर ते इक़्तिदार में आहे? साईं अवामी नुमाइंदगी कंदा आहियूं असां, ऐं पब्लिक चाहींदी आहे, पब्लिक चाहे थी त पीपल्स पार्टीअ खे सिंध ते हुकूमत करे त तॾहिं असां कयूं पिया। ईअं पब्लिक खे न चाहण खां सवाइ असां नथा करे सघूं। अवामी वोट खणी ईंदा आहियूं, वोट पब्लिक ॾींदी आहे, चूंडींदी आहे त अची सरकार ठाहींदा आहियूं। ठीकु आहे। अच्छा ठीकु आहे साईं, तव्हां सां गॾु ई रहो। अच्छा तव्हां ॾे ईंदुसि मां मेहदी, ही तव्हां गुफ़्तगू ॿुधी जेको आहे त राशिद साहिब बि आहे, खैरमोन साहिब बि आहे, पंहिंजी गुफ़्तगू सुठो जारी आहे। पर मूंखे इहो ॿुधायो त हीअ जेके सिंधी इलाइक़ा आहिनि आख़िर कीअं अचानक हीअ जेके मंशियात फ़रोश आहिनि इहे मुनज़िम थिया आहिनि ऐं वॾे पैमाने ते शिकायतूं साम्हूं अचनि थियूं त भई हिते जेका तमामु लियारी खां पोइ हाणे हिननि इलाइक़नि में हुननि पंहिंजा जेको देरा जमाए छॾिया आहिनि? छा पुलिस कार्रवाई नथी करे? आहे मामिलो छा आख़िर? ॾिसो, साईं जन जो जेको टाउन आहे सफूरा, उहो तमामु वॾो टाउन आहे ऐं सुठो टाउन आहे, जेको समामा खां शुरू थींदे वञी उहो आख़िर ताईं हले पियो। ऐं हिन पासे ॾांहुं जमाली पुल ताईं, ऐं जमाली पुल खां अॻिते वरी सचल टाउन आहे, सोराब ॻोठ टाउन। हाणे सोराब ॻोठ टाउन में मां वरी इहा ॻाल्हि कंदमि त पोइ हुन में जेके इन्हनि जो ई पंहिंजो पीपल्स पार्टी वारनि जो हिकिड़ो टाउन चेयरमैन आहे लाला रहीम। हाणे उन जे जुरिसडिक्शन में उन जा जेके प्रोग्राम्स हूंदा आहिनि उन में असां मेजॉरिटी में अलाए केतिरा अहिड़ा माण्हू ॾिठा आहिनि जिन खे मुमकिन आहे तैनाती कार्ड न हुजनि। अलाह सिफ़ खां मेन शइ इहा आहे त उते जेके अफ़गानी रिफ्यूजीज़ आहिनि, अफ़गानी मंशियात में जेके आहिनि नंबर फर्स्ट आहिनि, उहो सरकारी रिपोर्ट बि मौजूदु आहे। उन खां पोइ उते जा जेके माण्हू आहिनि उहा आस्ते आस्ते जेके शयूं आहिनि उहे हिते सिंधी वसंदनि में घिड़ी पियूं आहिनि। छो त अलाह सिफ़ खां अॻिते तव्हांजो जेके परियां न्यू कराची जे वेझो जेके बि सिंधी वसंदियूं आहिनि ऐं औरते अची वञो त हिते सचल ऐं सफूरा ताईं जेके वसंदियूं आहिनि उते ईअं नथा चऊं त को हितां जा लोकल माण्हू आहिनि जेके हिते मंशियात फ़रोश हूंदा या ॿी का शइ हूंदी, पर उतां जेके इलीगल इमिग्रेंट्स आहिनि उहे हिननि शयुनि में वॾो इन्वॉल्व रहिया आहिनि। सरकार फ़ैसिलो करे छॾियो आहे न त भई न रहंदा उहा अञा प्रॉपर जेकी उन्हनि ते आहे त उहा सुठो एक्शन न थी सघियो आहे। पर उते जी जेकी जुरिसडिक्शन आहे, हिकु टाउन चेयरमैन इज़ एन इलेक्टेड रिप्रेज़ेंटेटिव ऑफ दैट एरिया, त हिकु टाउन चेयरमैन खे इहो बि राइट आहे त हू हलियो वञे सचल ॻोठ जे SHO वटि, पाण मुरादो हलियो वञे त साईं हिते जेके आहिनि हिते फलाणी घिटी में हिते मंशियात थी हले ऐं हिते जेके माण्हू आहिनि उहे नशो पिया कनि ऐं हिननि ते तव्हां एक्शन वठो। ऐं इहे कुझु ज़िमेदारियूं मुमकिन आहे त शहरी लवाईंदा हुजनि त उहे चूंडियल नुमाइंदनि जूं बि ज़िमेदारियूं थींदियूं आहिनि। ऐं ॿी ॻाल्हि, मंशियात बराबरि पंहिंजी जॻह ते आहे। ऐं राशिद साहिब खां हिकिड़ो अर्ज़ु इहो बि आहे त क्लिक जा प्रोजेक्ट जेके आहिनि उहे मेन जेको शहर आहे मोहम्मद अली सोसाइटी में थिए थो, उहो तव्हां हेॾे शहर में अची वञो PCHS जे मुख़्तलिफ़ ब्लॉक्स में अचे थो। चनेसर टाउन में क्लिक जा प्रोजेक्ट ID इनेग्रेट था कया वञनि। सदर टाउन PTI जो आहे उते बि क्लिक जो प्रोजेक्ट साईं नासिर शाह अची इनोग्रेट करे थो। त पहलवान ॻोठ खां वेंदे उहो साईं जो टाउन आहे पर पीपल्स पार्टी जो माण्हू आहे। ऐं जेको इहो रोड आहे ओरियों जेको आहे उहो सफूरा टाउन में ईंदो आहे। इहो रोड सफूरा ताईं जेको आहे पहलवान ॻोठ खां सफूरा ताईं इहो रोड यको नथो ठहे। ऐं हिते मुख़्तलिफ़ जेके माण्हू आहिनि उहे मुबैना तौर ते जेके रोड कटिंग करे हलिया था वञनि, साईं उन्हनि खां कुझु बि कोन थो सघे। त साईं खां इहा हिकिड़ो अर्ज़ु रखिबो ऐं उन खां पुछिबो त हुतां जे माण्हुनि जो आख़िर ॾोह कहिड़ो आहे, जेके हुते जेके रहनि था उन्हनि खे मंशियात बराबरि उहो त आहे ई आहे, उते उन्हनि ते एक्शन थियणु घुरिजे। जेकी साईं जन जी प्रॉपर जुरिसडिक्शन न आहे त उन ते को डंडो खणनि, पर उहो पुलिस जो कमु आहे। पर जेके मेन शयूं आहिनि इंफ्रास्ट्रक्चर थी वियो, उन में क्लिक सां साईं जन केतिरा प्रोजेक्ट वरिता आहिनि ऐं पंहिंजे इलाइक़नि में केतिरा प्रोजेक्ट जेके आहिनि उहे वठी सघिया आहिनि, उहे कॾहिं इनोग्रेट थींदा, केतिरियूं स्कीमियूं आहिनि। अच्छा राशिद साहिब, हीउ हिकिड़ो ॿियो मामिलो आहे त प्रॉपर्टी टैक्स हाणे टाउन जे हवाले आहे, टाउन जेका प्रॉपर्टी टैक्स उगाड़ींदी ऐं हिकिड़ी सर्वे क्लिक जे हवाले कई हुई। अचानक उहा जेका सर्वे आहे उन ते कुझु ख़दशा थिया आहिनि साम्हूं, उहो सॼो मामिलो कंहिं जाइ ते बीहजी वियो आहे। इहो मामिलो छा आहे? आख़िर सर्वे उहा मुकमल छो न थी आहे, या तव्हां टैक्स वठो पिया माण्हुनि खां? पर हिन सां गॾु इहो आहे त सर्वे जी पुलिस जे तरफ़ां
पंहिंजे टाउन में पहिरियां जीअं हुई प्रॉपर्टी तक़रीबन 57,000 हुई, त हाणे उन सां गॾु का प्रॉपर्टी थी आहे जेको वर्बली ईअं कंहिं मूंखे ॿुधायो आहे उन सर्वे इंचार्ज, त तक़रीबन असां 1 खां क्रॉस था वञूं। ठीकु आहे। त इन ते पंहिंजी जाइ ते कमु हले थो पियो। ऐं ॻाल्हि ॿी इहा त सर वरी बि मां दोस्तनि जो उहा ई ॻाल्हि कंदुसि त मंशियात जे हवाले सां निशानदी कनि। हाणे साईं पाण ई चवंदा मंशियात हले थी, मंशियात हले थी, निशानदी कयो केरु आहे, कहिड़ो माण्हू थो हलाए। हिकिड़ी दरख़्वास्त माॾे बि मोकिलियो जेके मुंहिंजो न सभिनी जी ज़िमेदारी आहे, सिर्फ़ु तव्हां ते इहो छो हुजे, असां सभिनी जे जेके समाज जा माण्हू आहियूं सभिनी जी ज़िमेदारी आहे त उनजे ख़िलाफ़ु आवाज़ हिकु आवाज़ थी करे। ठीकु आहे तव्हांजी ॻाल्हि। इहा ई हक़ीक़त आहे सर। हुन सां गॾु असां वटि हिन वक़्तु बि को साइडनि ते ईअं सम्झो 9 साइडूं हलनि थियूं पियूं के पेवर जूं आहिनि, तक़रीबन अक्सरियत असां वटि पेवर जे कम जी थी हले पई। ऐं कुझु जेके मेन रोड्स आहिनि उन्हनि ते कमु कयूं पिया, ब्यूटिफिकेशन ते कमु कयूं पिया। अच्छा, त इन खां पहिरियां साईं कुझु ॻाल्हायो त सचल जे हवाले सां मां इहो अर्ज़ु कंदुसि, मां सम्झां थो साईं को वाक़ुफ़ु न आहे या वेझर में कॾहिं सचल जी साइड आयो ई न आहे, त लाइट न आहे, गैस न आहे, पाणी न आहे। त इहे त मां सम्झां थो उन 1990s जूं ॻाल्हियूं आहिनि। हिन महिल असांजा इलाइक़ा इलाही मटिजी विया आहिनि, हाणे मॉडल कॉलोनियुनि में था शामिल थियनि ऐं तव्हांखे उहे ॻोठ लॻंदा ई कोन। ठीकु आहे। अच्छा ख़ैरमा साहिबु, राशिद साहिबु चवनि था वॾो टाइम थियो आहे तव्हां सचल वारे पासे वाक़ई न विया हो, बाक़ी न विया हो या उन सां गॾो गॾु सिर्फ़ु माना अगरि हुनखां हटी करे रुगो तनक़ीद न आहे करणी पीपल्स पार्टी नुमाइंदनि ते उन्हनि ते, छा असां सभिनी जी ज़िमेदारी त आहे न, बाक़ी निशानदेही कयूं, को तकलीफ़ करे SSP ऑफिस कंहिं अमलदार ॾिया वञूं, को दरख़्वास्त ॾियूं। मां सम्झां थो त वॾे वॾी आबादी सिंधियुनि जी आबादी ऐं सचल जा सीता नंगर जा इहो जेको बि इलाइक़ो आहे को लिकियल छपियल कोन्हे, पर गंदगी जो ढेर बनियल आहे। अॼु बि उते सभु प्रॉब्लम पाणी सां गॾोगॾु बिजली जो प्रॉब्लम आहे, गंदगी जो प्रॉब्लम आहे, मंशियात जो प्रॉब्लम आहे। ऐं उते सभु उहे माण्हू जेके पीपल्स पार्टी अंदरि वञी शामिलु थिया आहिनि उन्हनि जो सॼो उन्हनि सभिनी माण्हुनि जे मथां हथु आहे। हिन जे करे इहा जेकी बि मंशियात थिए थी, ॿियो टियों थिए थी, छा जेकॾहिं को चेयरमैन आहे उहो पुलिस ताईं हिनखे भाऊ खे ख़बर न आहे त हे जेको मंशियात खपाए थो केरु खपाए थो, उन UCF मां वोट हिननि खे मिलनि था, पर हिनखे इहा ख़बर नथी पए त मंशियात केरु थो हलाए, केरु जेको प्लाटनि ऐं ज़मीनुनि ते कब्ज़ा कनि था, केरु आहिनि जेके माण्हू उन्हनि खे, उहे सभु पीपल्स पार्टी सां सहेड़ियल माण्हू आहिनि। ऐं तनक़ीद खां अलावा बि कमु कुझु बि न थियो आहे। ऐं असांजा सिंधी आबादियूं, मां जीअं चयुमि त गगर खां वेंदे ख़ुदि जेको अब चौकी ताईं ऐं हीअ जेकी बि सिंधी आबादियूं आहिनि सॼियूं बर्बादी ऐं गंदगीअ जो ढेर बनियल आहिनि ऐं उते को बि कमु न थियो आहे। ऐं मां सम्झां थो त हीअ सॼा MPA MNA सर्फ़ सखणा ऐलान त थी सघनि था, पर कमु कंहिं बि हितड़े न कयो। ठीकु आहे, वॾी महिरबानी ख़ैरमा मक्सी साहिबु, तव्हां पंहिंजो क़ीमती वक़्तु ॾिनो। मेहदी बलोच साहिबु तव्हांजी महिरबानी, तव्हां क़ीमती वक़्तु ॾिनो। राशिद जेको ख़ासकली साहिबु तव्हांजी महिरबानी, तव्हां पंहिंजो क़ीमती वक़्तु ॾिनो। हमादुल्ला भुट्टो साहिबु तव्हांजी महिरबानी, तव्हां पंहिंजो क़ीमती नाज़ तव्हां असांजे महिमाननि जी गुफ़्तगू ॿुधी आहे। हुननि महिमाननि जो इहो चवणु आहे त भई हीअ जेके सिंधी इलाइक़ा आहिनि उहे नज़रअंदाज़ थियल आहिनि ऐं हुकूमती जमायत जी दावाऊं पंहिंजी जाइ ते मौजूदु आहिनि त कमु थिए पियो, पर ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त इन सिंधी इलाइक़नि खे तरजीह बुनियादनि ते जेको आहे सरकार उन ते तवजो, छाकाणि पाकिस्तान पीपल्स पार्टी जो तमामु वॾो वोट बैंक उते मौजूदु आहे ऐं उन्हनि माण्हुनि जी परघोर लहे त उहा बहितर थी। अॼु सुभाणे कंहिं ॿिए इशू कंहिं ॿिए मामिलो आहे तेसीं ताईं अला भाई।